जेहा जेते हा मुँह मारो मैया मुझे जो मदीर में चूंडन मोक में हा मुझे आया तुम किरण डार जे डाक शाहनाज जे शहादत झूल जे दहशत हिम जे हिम्मत होशो जी हशमत दूध जी दिलेरी सचड़े सचाई भिटाई जे भुएं ऐं साईं जिन्स जे नज़रे जावार सो ऐं सिंध धरती जावार सो जिए सिंध देश जिए साईं जिन्स जिए सिंध धरती हक़ मौजूद सदा मौजूद साईं जीअं त साईं मामा जुमन दरपदर हिकु बुनियादी तौर ते ग़रीब घराणे खां वाबस्ता हुयो ऐं हुनजी तालीम बि ॾाढी ॾुखिये हिसाब सां थी पर जॾहिं अब्दुल वाहिद आरीसर साहिब सां मिलियो क़ौमी तहरीक में शामिलु थियो मूंखे हिकु हिन जो पुराणो वाक़ियो हिकु यादि थो अचे जो थी सघे थो थोरो अॻे पोइ लफ़्ज़नि में थी वञे बदीन में को हिन जो प्रोग्राम हुयो अब्दुल वाहिद आरीसर साहिबु जॾहिं बि कंहिं प्रोग्राम में वेंदो हो त उतां जो किरायो वठंदो हो वरी वापसी जो किरायो वठंदो जंहिं मंज़िल ते पहुचंदो उतां जो किरायो वठंदो वरी उन उते पहुचंदो त वरी उन्हनि खां ॿिए मंज़िल जो किरायो वठंदो हो हुनजो इहो माना सिलसिलो हलंदो हो हीअ त बदीन त पहुची आहे राति ते किरायो वठणु विसरी वियुनि सुबुह ते जेके महिमान हुआ घुरायुनि उहे उथिया देरि सां ऐं हिननि खे जल्दी वञिणो हुयो हिननि खे मेहर मुंहिंजे ख़्याल में या नसीराबाद प्रोग्राम करिणो हुयो त हाणे हिननि जो इंतज़ारु केतिरो कजे कीअं कजे हे आख़िर हिकु बस में वेहिजी या कुझु बस अॻिते हाणे हिननि इहा सलाह कई अब्दुल वाहिद आरीसर ऐं हिकु जुमन दरबदर तूं अॻियां वेह मां पोयां विया तोॾे अचे तूं मूंॾे मोकिले त मां तोॾे मोकिलिया में हैदराबाद पहुची ईंदासीं आख़िर इहो थियो त कंडक्टर बि वॾो सियाणो हुयो हो वञे आरीसर साहिब ॾे अचे पोइ हिते वञ हमरा वेठो अथई हो अचे आसे आसे वरी पोइ हिते पहुते हो चए अॻियां वेठो अथई आख़िर हो सम्झी वियो त इहा चालाकी आहे आख़िर ॿिन्ही खे धिका ॾेई घटि वधि ॻाल्हाए हिननि खे हेठि लाथईं हुननि खे इहा ख़बर न आहे त अब्दुल वाहिद आरीसर आहे या जुमन दरबदर आहे हेॾो वॾो सिंध जो नां आहिनि हेॾी वॾी हैसियत आहिनि हिकु कंडक्टर माण्हू खे हुन शइ जी त ॼाण बि कोन हुई ऐं न हुननि ज़ाहिर बि कयो हेठि लही पिया कुझु ईअं थोरो विखूं पंध जूं कयनि त हाणे वञूं काॾे त वरी थोरो वापसि पिया वञनि त जेको आहे दोलनि जा आवाज़ ॿुधण में आया न आवाज़ ॿुधण में आया त हिननि उन लाड़ो कयो त भला वञूं था शाइर त हुई हुयो जुमन दरबदर चई भाउ हुते ॿ टे सेरा विया चवंदासीं भला ॿियो न असांखे किरायो मिली पए हैदराबाद ताईं पहुची वञूं त उते पहुता त उते जेको आहे सो अब्दुल वाहिद आरीसर मुंहुं ढकियो ऐं हू जेको आहे सो ईअं त मथां को मूंखे सुञाणे विझे त उते ॿ घोट वेठा हुया ॿिनि घोटनि में जेको आहे सो हिननि चयो असां बि चवंदा हुन चयो असां राति खां वठी त फ़क़ीरनि ॻायो आहे ऐं असां वटि टाइम कोन्हे को हुन चयो यार असां थर जा फ़क़ीर आहियूं असांखे थोरो टाइम ॾियो भई हिननि खे टाइम न मिलण जी ज़रूरत हिननि खे टाइम मिली वियो हिननि हिकु गीत ॻायो त वरी हुननि चयो ॿियो ॿुधायो ॿियो क़ौमी गीत ॻायो बहरहाल हिननि खे क़ौमी गीत ॻायो त उहे घोट के सिंध यूनिवर्सिटीअ जा शागिर्द हुया त हिननि खे पैसा जजा पइजी विया 1200 रुपया उन वक़्तु पइजी विया हिननि खे हिननि जेको आहे सो ॿ गीत या टे ॻाया गीत ॻाए हिन जे मां उथणु लॻा त हे मोकिल अॻिते विया त हिकु घोट हिननि जे पोयों आयो त हिननि खे सॾु कई त बीहो हे बीठा त आरीसर साहिब चयो त मां अॻिते थो हलां तूं हिनखे मुंहुं ॾे ऐं मुंहिंजो न ॿुधाइजांइ जुमन दरबदर बीहजी वियो आरीसर साहिब अॻिते हलणु लॻो हिन चयो ॻाल्हि ॿुधो तव्हां मानी बि न खाधी ऐं तव्हां मां शकिजां थो त इहो आरीसर साहिब त न आहे हिन साईं आरीसर साहिब काॾां आयो असां थर जा फ़क़ीर आहियूं असां घुमंदा था वठूं असांजो छा आरीसर साहिब असां सुञाणी कोन माना अहिड़ी कैफ़ियत में जुमन दरबदर जेको आहे सो पंहिंजो वक़्तु कढियो ऐं पंहिंजो क़ौमी हिसाब सां क़ौमी काजे हिसाब में हलंदो रहियो
ऐं उन्हनि माण्हुनि में इहा सचाई हुई। अॼु उहा सचाई न आहे, अॼु माण्हू पैसे जे पोयां आहिनि। पर ही जेकॾहिं अरीसर साहिब या जुमन दरबदर वारा पैसो ठाहिनि हा त पैसो हिन लाइ मसइलो कोन हुयो, पर ही सचाईअ जे बुनियाद ते हलिया। आख़िर ताईं हुनजा इहे सफ़र रहिया त हुननि खे जेको आहे किराए लाइ बि परेशान